नाहे मणियूं जो ॾिसी हार हिरकियई मणियूं नाहे मणियूं ॾिसी हार हिरकियई सदाई सयद जने आहे कूड़ कणियूं इने घूरन हणी घणियूं दिल परन का दूर कयूं। लीला शहर लाहौर में चनेसर जी चागली रानी हुई कौरू हिकड़ी झट खां ही जादूगर हुई हुनजो मतिलबु हो त लीला खां चनेसर फुरिया पानी थी अची बीठी घर में फिरंदी पर घूंघट हणी हलंदी हिनखे त का तका दिल में हुई हिन वटि हिकिड़ो मणियूं हो हार में पियल किलीअ में टंगींदी त रोशनी कंदो त राति जो वेही अर्च कतंदी लीला तोड़े रानी पर हिन वटि ही हार न हो हिनखे वणंदो हिकु ॼाणे लीला चयो त कौरू ॻाल्हि ॿुध ऐं हिकिड़ो अर्ज़ु करियां कौरो चयो मुंहिंजी साइण तूं हुकुम कर ही तुंहिंजो हार मूंखे वणियो इहो ॾींदी या बिस्मिल्लाह जे अचे वठो लीला हार वठी खणी गिचीअ में पातो हिकु लीला बि लादली चयो पातई हार ॿिया समय सिंगार लीला त लीला बणिजी कौरो खे चई हाणे हिनजे तोखे रक़म घणी ॾियां ही बेमुल हार रक़म न आहे तूं मिसकीन ऐं राणी हेॾी क़ीमत वारी शइ तुंहिंजी मूंखे चओ त छा ॾियां अॼोकी राति चनेसर मूंखे ॾींदी ही अॼोकी राति छो पर महीनो तोड़ छॾे थी वञा चनेसर जीअं दरबार मां थियो झूलंदे पे आयो लीला लाडली ते बाह ते बिहारियो हिकु पासो टेक ॾेई कौरू जे कोठड़ी में छॾे हुनखे सुम्हारे चादर विझी वई हार खणी चनेसर के सुजागी थी ॾिसे अलाह जे केर औरत मूंखे विंजणी बीठी आहे हुजत बि करे हिनखे चई तूं केर आहीं चईसी आऊं तुंहिंजी बानी आहियां कौरू मुंहिंजो नालो अथई मूं तोखे ॾिठो ई कोन चईसी कमु कंदी आहियां तूं राजा आहीं मूं सां छो थी हुजत करी ॾिसी तोसां अॼु मुंहिंजी हुजत वाजिबु थी वई छो चई मूं तोखे ख़रीद करे वरितो आहे कंहिंखां तुंहिंजे लाडलीअ खां दस्तावेज़ सॾु करियो लीला खे हल लीला चनेसर तो सॼी हार गिचे में थी लाड कंदी नचंदी चनेसर जो लीला कोन कई वीचार छा कयो अथई मूंखे मटे तो वरितो हार कोन कई वीचार बेड़ा तुंहिंजा पारां लिकर भले गऊं बहार पंज 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 हली वियो साईं सौदो थी फेरायां हार खणी छॾी मणियूं विझी जल मच में ओ मणियूं विझी छॾ मच में हाणे हणी हार सोभी सुख सयद जड़े वारे सभु विसार राजा रीसारो घणो सिटाणू सरदार जो ॾिस चनेसर जाम जो ॾेहा ॾे डाकार ठाकर अखिल जो ठार कीअं मणीअ तेरी मत आई वीचारी कोन लॻी वञ हली वरी मुंहिंजे रुगो हालात जे घटी में मूं तोखे बीठल ॾिठो त जेका तोसां थींदी सिपाहियो चौकीदारो हुनखे जॾहिं ॾिसो घटीअ में रुगो फिरे मार विझिजो कल्ह त ज़िंदा दिली दरबार जी अॼु शहर फ़क़ीरानी थी आहो चनेसर न करे अॼु हुनजे दर ते पई अॼु हुनजे दर ते माण्हू मेल करे लाहौर जा राजा खे सलाम कयो राजा कल्ह हुई राणी असीं हुआसीं सलामी अॼु असांजे दरनि ते पई आहे जा वठी विहारी या जेॾां जे ॾाढा माण्हू न त असीं शहर छॾे वेंदा छॾियोसि दरबार लॻी पई लीला चनेसर छॾे थो हिन सम्झो त अॼु मूंखे वरी फलां ते विहारे थो अची राजा जो सलाम कयईं राजा अखियूं ॾाढियूं करे चयो लीला माण्हुनि जे दरनि ते पई आहीं ॾिसी भला केॾां वञा की वञ जेॾां जी तेॾां चङो न थींदई रोई पई ढोलण कुजाड़े ला बोलायो सो बोल चईं ढोलण कुजाड़े ला बोलायो सो बोल चईं आऊं तो पहिरां दियां कर मोड़े वरोसियां सरकार छो थो सॼो मूंखे माण्हुनि जे अॻियां बेइज़्ज़त थो करी जी बसि वञ हली साईं आऊं तुंहिंजी आहियां छा आहीं तूं मुंहिंजी आऊं तुंहिंजी कामणी आऊं त तुंहिंजी कामणी तूं वई मुंहिंजो कांध
दोस्त न चले सरदासड़ा वञा न थी विड़वांद मुझे गिटीअ में पंध तो चले सरहत में हुजत न कर न त कचारी भरी पियाऊं कंस ॻाल्हि तुंहिंजी पधरी तूं को तख़्त फिटायो को वक़्तु बिगड़ियो बादशाह तूं जो पसी तोक थिरकी तकबर मुंहिंजी पई अचो अचो अगली चवेली लागे लोक अंदर जो भालन से सारे क्यों सोक आला पर जो बोक जो वेचारी अवसरी हली वई किरी पई हिकिड़ी जाइ चक्कर अची जो उमेद हुई त अञा विहारींदो माण्हू फिरी विया तिन खे ॾिसी मूंखे छो फिरी विया आऊं त राणी आहियां राणी त हुई पर उहो ज़मानो तुंहिंजो हुयो अॼु त तूं चरी ऐं चरी आहियां हा बराबरि मूंखे ख़बर कान पई त काऊं सदाई हिन जाइ ते हूंदो में मूंखे पई कान परूड़ मूंखे कहिड़ी ख़बर मणीअ संदे मां मरे को देविद कूड़ को जो पियो ज़रूर जज मोहम्मद ई लिखण पडेरी हुयासीं कॾहिं कॾहिं सर जे राज में तुले ज़माने न करे पल पल ते पुछियासि हिकिड़े ढोलण ढेलियासि थी वत डुहागण ॾे हाणे वञा पियो छा वीचारी वञी उठ ते टपण रखिया दिलि सही नथी कजे लॾे वञण जो वारे जो अहसासु थींदो आहे दुश्मनी हुजे पर पाड़े खां लॾींदो त अहसासु थींदो नेहो बजो थी रोए रंगण जो कीअं करहो तो चने सर के चोए त लीला वञे थी लनियो साईं भले वञे राजा बि चए थो त लॾे त लॾायो समुद्र न रोकियो माण्हू लॾे त लॾायो समुद्र न रोकियो माण्हू हीअ त हथो जोजे मणीअ ते वर मटियो पछाड़ी ॿ टे मायूं शहर जूं वठी की मूंसां मेड़ करे हलो शाही माला ते दर ठुकायूं बानी आई राजा हिते राजा वेठो आहे चओ त फ़क़ीर राणी अर्ज़ु करे रही आहे अॻे राजाऊं पंहिंजो मुहामो फ़ैसिलो कंदा राजा अची बि हे मथे ॾिसे त लीला बीठी आहे पर 5-7 ॿियूं बि गॾु सभिनि खे गद्दियूं किचन में आहिनि लीला खे चई छाजे लाइ आई हार वठण आई तोखे हार ॾियां 2 टे अहिड़ा जंहिं ते मूंखे मटी साईं हिकिड़े पगूं ॿधायूं पोइ छो आई चईसि अर्ज़ु खणी आई आहियां जे ख़ुदा कार क़बूल करी त चवां न त न ॿियूं कहिड़नि चईसि बि मुंहिंजूं साहेड़ियूं सूरनि भेड़ियूं वीचारियूं कहिड़ो अर्ज़ु अथई दा महिल करे ॼऊं तो वटि आयसि पहिरीं तोखे परचायां हल महिल करे पहिरीं तोखे परचायां चले तर पहिरीं तोखे परचायां पंध गिटीअ में पायां महिल करे तो वटि आयसि पहिरीं तोखे परचायां महिल करे तो दर आयसि पहिरीं तोखे 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 हाणे छा थी महसूस करी केसी गुनाहगार मूंखे अहिड़ी ख़बर ई कान्हे दाद ॾिनी वधीक मुंहिंजो प्यार हो मुंहिंजो जेकी कंदुसि सो मूंखे हासिल थो थी पर ख़बर कान हुई हाणे छा थी चवीं मूंखां कता थी माफ़ी मिले है भुलीअ ते आऊं थी भोरी न परूड़ी माम इहा सभु ॻाल्हि त सम्झम थोरी मूल परूड़ी लचण छॾे थियल सुलोरी लचण छॾे थियल सुलोरी हार सुनाया मेड़ करे तो वटि आई पिरी तोखे परचायां मेड़ करे तो वटि आई पिरी 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 तोखे परचायां गिटीअ में पायां मेल करे तो वटि आयसि पहिरीं तोखे परचायां हे मेल करे तो दर आयसि पहिरीं तोखे परचायां राजा एडी गुनाहगार औरत आहियां
जंहिंजी हद कर उत्तर सिंध हिन पासे अहिड़ी औरत खे चवंदा आहिनि कारी पोइ सवाइ क़तल करण जो हुनखे न छॾींदा चए थी मूं अहिड़ो ॾोह कयो आहे कारनि में शुमार कर मूंखे क़तल कर मगर लोध न पर न विसार जो मूं केवल कंद आहियां कारी हुजतन कलियत हाणे तो मुंहिंजी दिलो बंदारी हुजतन कलियत हाणे तो सा मुंहिंजी दिलो बंदारी निवरद मुंहिंजी मने नदारी मिलतम मने नदारी पानी दर्द बनाया मेड़ करे तेरी तो के मेड़ करे तो बट आया तेरी तो के बटाओ कदर बंद किती में पाया मेड़ करे तो बट आया तेरी तो के पर जाया मेड़ करे तो बट आया तेरी तो के पर जा चढ़ंदी अचे मथे ॾाका चढ़ी मथे आई त अंगण ॾिसण में आयो महालात जो साॻी हिंदोरो जंहिंमें पान लुॾंदी अॼु कवरूं पई लुॾे वञे ॾिसी राजा ने तवज छॾे ॾिनई कवरो खे चए त इहो पीघो मुंहिंजो ऐं त लाडली हुयसि अॼु अंदरि अचण जी इजाज़त कान्हे मर्क तूं बि न हिकिड़ो ॾींहुं तोते बि होजी वेंदो बैच ॾिनई चले सर से चाग मता कामणू जी करे जे दमरियो तॾाग सिखो मिलंदो सुहागणी लीला तो जुड़ो आहे कहिड़ो मुंहिंजो ॾोह आहे ही तो को ख़्यालु कयो त मणीअ हिकिड़े ते थी वर मटिया चई न ऐं थी ॿुधाए राजा नथो मुंहिंजो रायो रखे रिया करे ऐं ॿुधायांव अथई हिनखे अॻे ई का दिलि में हुई छा अॻे हो दिलि में चनेसर लॻो निहारण चनेसर जे चित में अॻे की कुझु हो चनेसर जे चित में अॻे की कुझु हो तंहिं पोइ थियो अथव मणीअ सॼो मां मरो ॿियो त सिंध जो रवाजु आहे घोट पाण जा पलांद ॿधंदा आहिनि घोट छिके उथी हलंदो अॻियां वरी हिकिड़ो ठिकर रखंदा आहिनि ढकण या पाट लत सां पंज जे हूंदो मर्दानो त लत सां भोर भोर जे हूंदो पिंजो भॼंदो ई कोन जॾहिं आऊं पहिरियों त कतारी वयसि हिन ढकण खे लत ई ढकण में भॻो मूंखे उन महिल बम वकोड़े वियो कंहिं न कंहिं ॾींहुं मूंखे रुलाईंदो पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा मूं चयो चई देर त कोझी कंदो पाणी हाय हाय हिंदोरो त मुंहिंजो आहे झूले पई ढिंगो पियो लुॾे साम्हूं छा थी करी दिमाग़ चकर में थी वियो चती कॾहिं ईअं लुॾंदी कीअं हो त हिंदोरनि लुॾीअसि लाॾी तक पर मूंखे तड़ायो हल हो त हिंदोरनि तक पर मूंखे तड़ायो डोले दमा में सत सरतल सभिनी त मूंखे तड़ायो डोले दमा में सत सरतल सभिनी त मूंखे तड़ायो तकदीर फिटी बर्बाद न आयो तकदीर फिटी बर्बाद फर्क बनो विनाया मेल करे तो मट आयत तेरी तो के परटा मेल करे तो मट आयत तेरी हां तेरी तो के परटा वो तेरी बंद किती हमें पाया वो मेल करे तो मट आयत तेरी तो के परटा मेल करे अज तो दर आयत तेरी तो के परटा राजा मूंखे नथो सुञाणी के ॾींहं त यादि कर गॾु गुज़ारिया ॾाहो थी अॻे राणी हुयसि सुञाणी मूंखे सुञाणी तुंहिंजी राणी कांध कमीणी आया वो आया साॻी हल मूंखे सुञाण
कमी आया दाई करे जे दरत विहारी कौन अॻियां कमाया दाई करे दरत विहारी कौन अॻियां कमाया वरी भला ॾे भाग कमाया वरी भला ओ वरी भला भाग कमाया सब दिनों बतलाया मेल करे तो मत आयत तेरी तो दे हे मेल करे तो दर पिरी 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 तो के बरसाया पिरी पंज किसी में पाया वो मेल करे तो मत आयत पिरी तो के बरसा हे मेल करे तो मत आयत पिरी तो के बरसाया